मूंसां वरी छो नथो ॻाल्हाई? मां त तुंहिंजो अधो आहियां न। हिकिड़ो त फोन ते ॻाल्हाई कोन्हे, जे ॻाल्हाई त अधो थी चवीं। ओ मिठल मिठड़ा, इहो त मां अम्मा खे चुप कराइण लाइ ड्रामो पई कयां। अलड़ी बंदूक तुंहिंजो ठका, तूं कहिड़ी कतरीना के। चार चराग तेरे बलण हमेशा, चार चराग तेरे बलण हमेशा, मंजुआ में बालण आया भला। हिकिड़े बरोच खे जे झनी सजा जे तोखे 3 साल टीपा जज खे चई तो त टिट ॾेई छॾियो बकरियूं पिणे चार वाले वा बरोच ओ याद करे पंहिंजो यारो असां अजरो ई ॾिनो सारे सारे पुराणो प्यारो असां अजरो ई ॾिनो ओ याद करे पंहिंजो यारो भर भर तो हर छा फिल्म भरणी आ छा? नाज़रीन हाणे हाणे असां तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं था त प्रोग्राम में असां सां अहिड़ा सुवाल कनि था पिया जंहिं सुवालनि जो को वजूद न आहे। कैमरा मूं ते रखी आहे न। क़ुरान ते इश्क उहो आहे जेकॾहिं महबूब पंहिंजे असांखे घर दावत ॾे त मस्जिद जो कसम ॿारनि बच्चनि समेत हलिया वेंदासीं। इश्क उहो आहे। जिसकी बीवी ना हो उसका भी बड़ा नाम है, जिसकी बीवी ना हो उसका भी बड़ा नाम है, सबको अपनी समझो। अच्छा इश्क अमीर माण्हू जो कमु आहे। हे जेको मजनू हो इन जूं फैक्ट्रियूं छा? हे जेको रांझो हो अकबर बादशाह जो पुटो छा? ये सब गरीब हा वीचारा। इश्क कम करण सुञे माण्हू